ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मलीर पुलिस जी रेडी ॻोठ में सर्च ऑपरेशन घर घर तलाशीअ दौरान 8 मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब ऑपरेशन में लेडीज़ पुलिस पे हिस्सो वरितो। मुनशियात फरोशनि वटां 125 ग्राम आइस ऐं मावा गुटको हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब 9 आदि मुनशियात फरोशनि खे इलाज लाइ ईदी सेंटर मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मलीर पुलिस जी रेडी ॻोठ में सर्च ऑपरेशन जंहिंमें घर घर तलाशीअ दौरान 8 मुनशियात फरोशनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब ऑपरेशन में लेडीज़ पुलिस पे हिस्सो वरितो। मुनशियात फरोशनि वटां 125 ग्राम आइस ऐं मावा गुटको बि हथ कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। मलीर पुलिस जी रेडी ॻोठ में सर्च ऑपरेशन घर घर तलाशीअ दौरान 8 मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब ऑपरेशन में लेडीज़ पुलिस बि हिस्सो वरितो। मंशियात फरोशनि वटां 125 ग्राम आइस ऐं मावा गुटको हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब 9 आदि मंशियात फरोशनि खे इलाज लाइ ईदी सेंटर मुंतकिल कयो वियो आहे।